हक़ ऐं सच जी राह में वॾी मुसीबत उहा ईंदी आहे त इंसानु अकेलो रहिजी वेंदो आहे। पंहिंजो किरदारु बनाइण में एॾा मसरूफ़ थी वञो जो ॿियनि ते तनक़ीद करण जो वक़्तु ई न मिले। कंहिंखे बुखियो ॾिसो त उहो न सम्झो त राज़िक़ जे रिज़िक़ में का कमी थी आहे, बल्कि उहो सम्झो त कंहिं ज़ालिम उन मज़लूम जा हक़ फुरे वरिता आहिनि। मुंहिंजी तलवार सां एतिरा दुश्मन न थिया जेतिरा मुंहिंजे इंसाफ़ जे फ़ैसिलनि ऐं हक़ जी ॻाल्हि चवण ते थिया। पसंदि उनखे न कयो जेको दुनिया जो ख़ूबसूरत इंसानु आहे, जॾहिं त पसंदि उनखे करियो जेको अव्हांजी इज़त कंदो हुजे। जंहिं हसन हुसैन सां मोहब्बत कई, दर हक़ीक़त हुन मूंसां मोहब्बत कई। कंहिंखे अकेलो घुमंदे ॾिसो त सम्झी वञो त उहो सचो आहे, छो जो टोला त मुनाफ़िक़नि सां हूंदा आहिनि। अगरि तव्हां उन महल मुस्कुराए सघो था जंहिं महल तव्हां बिल्कुलु टुटी विया हुजो, त यकीन कयो दुनिया में कॾहिं बि को तव्हांखे टोड़े नथो सघे। थी सघे थो दुनिया में मुनाफ़िक़ बाज़ी खणी वञनि, मगर आख़िरत सचे माण्हुनि जी कामयाबीअ जो ॾींहुं आहे।